सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि खे इंटरव्यू वठणो ई नथो अचे, उन्हनि खे पाण खे बि ख़बर न हूंदी आहे त असां ॿारनि खे या कैंडिडेट्स खे असां जेकॾहिं रिकमेंड था कयूं त कहिड़े बेसिस ते। छो अॼुकल्ह यूट्यूब अची वियो आहे, अॼुकल्ह असां डिजिटल दुनिया में रहूं था, त मां सम्झां थो त यूट्यूब खां वधीक को बि हिकिड़ो सुठो टीचर तव्हांखे गाइड न मिलंदो एज़ फार एज़ नॉलेज इज़ कंसर्न। हाणे जेकॾहिं कोई बि माण्हू तयारी करे थो ऐं उन खां बाद में बि फेल थिए थो त पक हुनजे जेका तयारी आहे उन में फिला आहे। प्रोज़ आहे, पोइट्री आहे, ड्रामा आहे, नॉवल आहे, फिक्शन ऐं नॉन फिक्शन आहे, वर्ल्ड लिटरेचर आहे या पाकिस्तानी लिटरेचर आहे। हाणे इहे हुनजा सब्जेक्ट्स आहिनि। पहिरियां त असांखे वञी हुननि जी आउटलाइन ॻोल्हणु रिटन टेस्ट जी त ख़बर पइजी वई, तव्हां ॿुधायो डिटेल में। सही आहे। इंटरव्यू लाइ तव्हां वञो था त इंटरव्यू में तव्हां लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां तयारियूं कयूं त उहो हिकिड़ो ॿिए रस्तो पंहिंजे हिसाब सां इंटरव्यू जेको तव्हांजो आहे या पंहिंजी तयारी आहे उहो थोरो ॿुधायो। कुझु बि पुछी सघनि था, पर जेसिताईं असांजी तयारी जेका कंसर्न आहे त तव्हां कुझु राइटर्स खणो जंहिंमां हिकिड़ो ड्रामेटिस्ट हुजे, हिकिड़ो पोइट हुजे, हिकिड़ो क्रिटिक हुजे ऐं हिकिड़ो नॉवलिस्ट हुजे। अहिड़े तरीक़े सां तव्हां उहे खणी करे उन्हनि जा जेके हिकु ॿ वर्क्स आहिनि या जेके उन्हनि जा जेके फेमस जेके फैमिली जेके हर्डल्स जेके विझंदियूं आहिनि कंहिं बि कमु जेको तव्हां कंदा आहियो, हुन में पहिरियों जेको अपोज़िशन कंदो आहे न उहो तव्हांजी फैमिली हूंदो आहे। पर चवंदा आहिनि हिकिड़ो सिंधीअ में आहे त जंहिंजो घर में पिंडीअ ते नालो बि न आहे उहे बि माना तव्हांखे वेही करे ऐं माना ॾिसण में ईंदो त यार माना छा त उन्हनि जूं कमेंट्स आहिनि, वरी छा त उहे माना हिकिड़ो पंहिंजो पाण खे माना फिलासफर था सम्झनि, उन्हनि जो हिकु फिलासफी आहे। तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो ही वार वार वार, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं। अस्सलाम वालेकुम एवरीवन, उम्मीद आहे तव्हां सभी ठीकु हूंदो। वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु जो जेको असांजो गेस्ट आहे मुंहिंजो मतिलबु यूनिवर्सिटी जो दोस्त बि आहे ऐं सुठो एजुकेशनिस्ट बि आहे, टीचर बि आहे ऐं माशाअल्लाह कमीशन जी तयारी बि करे थो। सो अचो त हुननि खां सुवाल जवाब पुछा था कयूं ऐं वेलकम था कयूं आफ्ताब ख़ान प्रगर खे। सर वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। इंशाअल्लाह ख़ुशि लॻा पिया। अलाह साईं जी महिरबानी आहे। हा, सभु खां पहिरियां थैंक यू सो मच तव्हां मुंहिंजे पॉडकास्ट में आयो। सर इहा त असांजे लाइ तमामु हिकिड़ी इज़त जी ॻाल्हि आहे ऐं वॾी एतिराम जी ॻाल्हि आहे। तव्हांजो लख महिरबानियूं जो तव्हां असांखे एतिरो एतिराम एतिरी इज़त बख़्शी ऐं हक़ीक़त में ॾाढो तमामु बहितरीनु थो लॻे तव्हांजे हिन पॉडकास्ट में अचो थी। अच्छा, स्टूडियो कीअं लॻो? तमामु बहितरीनु सर। अॼु मां जेका हिते अची करे इम्प्रूवमेंट ॾिठी आहे माशाअल्लाह, माना असांजे चई सघूं था त क्रिटिसिज़म ऐं कुझु कमेंट्स माना तव्हांखे सुठे तरीक़े सां माना हिन इवॉल्वमेंट ते आंदो आहे। ओके, सो पॉडकास्ट खे स्टार्ट था कयूं। तव्हांजी बेसिक एजुकेशन जीअं मिडिल थी वई या हायर सेकेंडरी, उहा तव्हां किथां कराई? सर छो जो असां तव्हांखे ख़बर आहे त हम्बल फैमिली सां मां तालुक़ु थो रखां, त तव्हांखे ख़बर आहे त प्राइमरी लेवल जेका हुई 3 दर्जा मूंखे पंहिंजे वालिद साहिबु असांजे विलेज में ई पढ़ाया ऐं उन खां बाद में वरी 4 ऐं 5 दर्जो जेको आहे सो असां हिते लाड़काणे में ई एजुकेशन हासिलु कईसीं प्राइमरी। उन खां बाद में 6 खां वठी ऐं 10 क्लास ताईं असां पायलट स्कूल में जेको आहे सो एजुकेशन रिसीव कईसीं। लाड़काना गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल। उन खां अलावा वरी जेको आहे सो असांजी जेका कॉलेज एजुकेशन आहे उहा डिग्री कॉलेज फॉयज़ में थी, ठीकु आहे, लाड़काणो में। ऐं उन खां बाद में वरी जेको आहे सो BSc 1 BSc 2 कईसीं कॉलेज जे थ्रू पर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां। उन खां बाद में वरी जेको आहे सो उन वक़्त में ई थोरो घणो टीचिंग सां असांजो जेको आहे सो पालो पइजी वियो, त पोइ टीचिंग शुरू कईसीं त पोइ हुन में वरी थोरो घणो इंस्पिरेशन असांखे मिलियो। अंग्रेज़ी कुझु वधीक सम्झ में अचणु लॻी त पोइ असां चयोसीं त भला थोरो अंग्रेज़ीअ में MA करे अचूं। सही। त इंग्लिश MA में बि कईसीं, तव्हां सां गॾु हुयासीं हुन में, क्लासमेट हुया त असां। बिल्कुलु, ॾाढो हिकिड़ो यूनिवर्सिटी कैंपस लाड़काना में। हाणे त लाड़काना यूनिवर्सिटी थी वई आहे। बिल्कुलु। अच्छा, तव्हां भला टीचिंग फील्ड में आहियो, डॉक्टर फील्ड में ईंदो आहे, इंजीनियरिंग में या ॿी का फील्ड में ईंदा, तव्हांजो भला टीचिंग ते कीअं माना तव्हांजो झुकाव थियो? सर असुल में त चइजी सघिजे थो त मुंहिंजो जेको वालिद साहिबु आहे उहो बि हिकिड़ो बहितरीनु टीचर आहे। उहो इन जे करे न त मुंहिंजो वालिद साहिबु मां तॾहिं थो की प्रेज़ कयां, पर उहो हिकिड़ो जेको उस्ताद जो जेको हिकिड़ो हक़ु हूंदो आहे न अदा करण जो, क्लास में वञी करे, न सिर्फ़ु क्लास में पर जेको उस्ताद हूंदो आहे उहो त क्लास खां ॿाहिरि बि हिकिड़ो उनखे में उहे एटिक्वेट्स वग़ैरह हूंदा आहिनि। त पंहिंजे वालिद साहिब खे ॾिसी करे हिकिड़ो ॾाढो इंस्पिरेशन मिलियो
वरी जॾहिं असां पाण थोरो घणो पढ़ाइणु शुरू कयोसीं ऐं डिफरेंट स्टूडेंट्स जा असां जंहिं महिल डाउट्स क्लियर वग़ैरह कंदा हुआसीं उन में जेका उन्हनि खे ख़ुशी थींदी और जेको पाण खे सेटिस्फेक्शन मिलंदो ऐं ॿियो त वरी पैगम्बरी पेशो बि आहे ऐं जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजो हिकिड़ो उहा पाकाई ऐं उहा संजीदगी रखे थो न हिन जेकॾहिं शोबे में त हीउ हिकिड़ो बहितरीनु शोबो आहे टीचिंग हिकिड़ो बहितरीनु शोबो आहे इहो इन करे न कजे त ठीकु आहे माना मूंखे ॿियो कुझु न करे सघियोसीं माना टीचिंग जीअं अंग्रेज़ में चवंदा आहिनि त इफ यू कैन डू इट इफ यू कांट डू टीच इट त उहो माना ईअं न त घणा घणा फेल थी करे पोइ टीचिंग में आयो पर इहो त माना हिकिड़ो शुरूआती मूंखे इहो इट वॉज इन माई जीन्स टू टीच एंड टू बिकम अ टीचर सो आई चोज़ दिस फील्ड अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो वारसा माना एजुकेशन फील्ड में हुयो वरी तव्हांजो बि इंट्रस्ट हिन में थियो त वरी हिकिड़ो माना तव्हां बि हिन में हलिया वियो अच्छा हुन खां पोइ तव्हां हाणे माशाल्लाह तव्हां PhD आहियो जी पंहिंजे ॻोठ में ऐं हाणे तव्हां तयारी कयो था कमीशन जी लेक्चरशिप जी तयारी था कयो ऐं हुन में तव्हां माशाल्लाह पास बि रिटन टेस्ट पास कयूं 2-3 तव्हां ऐं इंटरव्यूज़ बि ॾेई आया आहियो जी बिल्कुलु सो जेके नौजवान अॼुकल्ह तयारी कनि था हिन में कमीशन लाइ तयारी था कनि उन्हनि खे को रस्तो नथो मिले हुनखे वे नथो मिले या माण्हू के वरी लोअर मिडिल क्लास जा लोअर क्लास जा माण्हू जेके वरी ट्यूशन फी उस्ताद माना अफोर्ड नथा करे सघनि सो उन्हनि जो को अहिड़ो को रस्तो या वे को ॿुधायो जेको तव्हां बि तयारी कई आहे तव्हां बि ख़ुदि तयारी कई आहे या कंहिं टीचर खां कराई आहे सर मां सॼी पाण तयारी कई आहे तव्हां पाण तयारी कई आहे त तव्हां को रस्तो हिननि खे वे ॿुधायो त तयारी कीअं कजे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऐं पोइ हुन टेस्ट कीअं पास कजनि ऐं हिकु वे छा आहे स्ट्रक्चर छा आहे को जेके ॾिसनि था नाज़री स्टूडेंट्स जेके आहिनि तव्हांजा या जेके बि हिन महिल ॾिसनि था त हिकिड़ो उन्हनि खे हिकिड़ो तव्हांजे तरफ़ां हिकिड़ो रस्तो मिलंदो ज़रूरु पाण ई तयारी करे सघनि था जी इहो तव्हां कुझु ॿुधायो आहे तव्हां सर असुल में सभ खां पहिरियां मां थोरो माना स्टार्ट कंदुसि सफ़ा पहिरियां खां त जीअं जेके बि दोस्त ॾिसनि था त उन्हनि खे कंहिं बि शइ जो मुंझारो न हुजे बैकग्राउंड ॿुधाए छॾियो बिल्कुलु उहो इहो त जीअं मां MA कई MA असां 2021 जी बैच हुयासीं 2022 में पास आउट कयोसीं ऐं उन में असांखे 2023 में जेको आहे सो रिज़ल्ट असांखे मिली त उन में इहो हुयो त MA खां बाद में मां 4 टेस्ट्स में अपीयर थियो आहियां ऐं अलाह जी महिरबानी सां मां 4 जेके आहिनि रिटन में उहे पास कयूं उन खां बाद में जेके इंटरव्यूज़ वग़ैरह थिया पोइ वैकेंसीज़ घटि हुजण जे करे या जेको बि हुनजो को रीज़न हुयो पोइ मां उन में सिलेक्ट न थी सघियुसि बाक़ी जेके रिटन हुयूं उहे मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह सभई पास उन मां 3 जेके हुयूं उहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जूं हुयूं SPSC ऐं उन मां हिकिड़ी जेका हुई उहा फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी हुई जेके मूं पास कयूं ऐं जेको मुंहिंजो घटि में घटि स्कोर हुन में लॻो आहे उहो 75 लॻो आहे ऐं जेको मुंहिंजो हाईएस्ट जेको स्कोर लॻो आहे उहो 87.5 लॻो आहे जेको हाणे मीरपुर ख़ासि में हुयो मूं अल्हम्दुलिल्लाह सॼी सिंध में टॉप कई मीरपुर ख़ासि रीजन जेके जॉब्स आई हुई बिल्कुलु सर सही हुनजो मां इंटरव्यू ॾेई आयुसि हुनजी हाणे रिसेंटली जेको आहे सो रिज़ल्ट बि आई जंहिंमें मां जेको आहे सो सिलेक्ट न थी सघियुसि सही हा पर उन में 1-2 दोस्त अहिड़ा हुया जेके सिलेक्ट माशाल्लाह थी विया उहे हितां जा न आहिनि उहे उन रीजन सां थोरो घणो तालुक़ु रखंदा त मूंखे लॻे थो त उन्हनि खे उहो हिकिड़ो बेनिफिट मिली वियो हा इहो आहे सर तयारी करण जो जेको तरीक़ो आहे उहो तमामु आसान आहे सभ खां पहिरियां त जीअं हाणे असां पहिरियां जेके रहंदा हुआसीं त ठीकु आहे सॼो हिकिड़ो मैन्युअल असांजो हिकिड़ो हार्ड वर्क हूंदो हो न हाणे उहो न आहे छो जो अॼुकल्ह यूट्यूब अची वियो आहे अॼुकल्ह असां डिजिटल दुनिया में रहूं था त मां सम्झां थो त यूट्यूब खां वधीक को बि हिकिड़ो सुठो टीचर तव्हांखे गाइड न मिलंदो एज़ फार एज़ नॉलेज इज़ कंसर्न हाणे जेकॾहिं कोई बि माण्हू तयारी करे थो ऐं उन खां बाद में बि फेल थिए थो त पक हुनजे जेका तयारी आहे उन में फिलाए उनखे हाणे सेट ईअं करिणो आहे सभ खां पहिरियां त तव्हां जेकॾहिं MA इंग्लिश में कई आहे या कंहिं बि सब्जेक्ट में कोई बि सब्जेक्ट तव्हां खणो था ऐं तव्हांखे उहे फैसिलिटीज़ एंड अमेनिटीज़ न मिलियूं उहे अपॉर्चुनिटीज़ न मिलियूं जेके लाज़मी आहे ॿियनि जेके यूनिवर्सिटी में जेके रेगुलर बेसिस ते वञी करे कनि था त जेके उन्हनि खे मिलनि थियूं छो उहे त हिकिड़े सुठनि टीचर्स जे हथां पढ़नि था त उन्हनि खे सुठे तरीक़े सां नॉलेज आहे पर जेके वीचारा प्राइवेट पढ़नि था उन्हनि जे लाइ इहो ई आहे त सभ खां पहिरियां पंहिंजे MA जा जेके सब्जेक्ट्स आहिनि जेके उहे पेपर्स ॾियनि था उहे खणनि उन खां बाद में उन्हनि जी थोरी घणी आउटलाइन ॾिसनि त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेका कवर करण जहिड़ियूं ऐं छो जो जेका टेस्ट हूंदी आहे SPSC जी उहा हूंदी आहे ऑब्जेक्टिव केस में ऑब्जेक्टिव हूंदी आहे टाइप उन में MCQs हूंदा आहिनि हाणे असांजे दोस्तनि जी ग़लती इहा हूंदी आहे हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे त मां पंहिंजो तरीक़ो ॿुधाईंदुसि तव्हांखे त जेको जंहिं तरीक़े सां मूंखे अलाह साईं कामयाबी ॾिनी सर उहो इहो आहे त सभ खां पहिरियां मां जेको आहे सो सिलेबस खयो जेको मुंहिंजो पंहिंजो MA जो हुयो मूं उहो कवर करणु शुरू कयो
पर उन जा मां ईअं न त बुक्स हुया जेके हुया त उहे माना पढ़णु शुरू कया, उहे जेके असां MA में पढ़ियासीं थोरा घणा समरीज़ वग़ैरह उहे। बाक़ी हाणे लिटरेचर तमामु घणो वास्ट हुयो, मुंहिंजी फील्ड लिटरेचर आहे। अंग्रेज़ी लिटरेचर वारे शागिर्दनि जे लाइ मसइलो इहो आहे त उन्हनि खे 3 मेजर शयूं कवर करणियूं। हिकिड़ो लिटरेचर बि कवर करिणो आहे, ॿियो लिंग्विस्टिक्स बि कवर करणी आहे, ऐं टियों ग्रामर बि कवर करिणो आहे। ग्रामर त अल्हम्दुलिल्लाह पढ़ायूं था त हिकिड़ो सुठे तरीक़े सां उहो अचे पियो असांजो कवर थियल जी। बाक़ी जेका लिंग्विस्टिक्स हुई उन में मुंहिंजो ॾाढो शौक़ु हुयो। उनजे लाइ हिकिड़ो किताबु आहे जॉर्ज यूल जो किताबु, ॾाढो मशहूरु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हो जंहिं तरीक़े सां कंहिं टॉपिक खे अनफोल्ड करे थो, उन खां बाद में उन ते उहो सुठे तरीक़े सां रोशनी विझे थो त माना कोई बि जेको बेसिक लर्नर आहे उहो उनखे आसानीअ सां माना पढ़ी सघे थो। उन खां बाद में लिटरेचर तमामु घणो वास्ट आहे त उन में ईअं सम्झो त हिकु हिकु एज में तक़रीबन माना 50 खां वधीक राइटर्स आहिनि। हाणे जेकॾहिं असां उनजो एजिस था ॾिसूं अंग्रेज़ी लिटरेचर में, उनजा जेके सब्जेक्ट आहिनि उन में आहे हिकिड़ो हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर, ऐं ॿियो आहे असांजो प्रोज़ आहे, पोइट्री आहे, ड्रामा आहे, नॉवल आहे, फिक्शन ऐं नॉन फिक्शन आहे, वर्ल्ड लिटरेचर आहे या पाकिस्तानी लिटरेचर आहे। हाणे इहे उनजा सब्जेक्ट्स आहिनि। पहिरियां त असांखे वञी उन्हनि जी आउटलाइन ॻोल्हणु घुरिजे, उन खां बाद में जेके मोस्ट इम्पॉर्टेंट जेके तव्हां पास्ट पेपर्स खणंदव न उन मां तव्हांखे आइडियो लॻंदो त कहिड़ियूं शयूं असांखे कवर करणियूं ऐं कहिड़ियूं शयूं न आहिनि करणियूं, कहिड़ियूं शयूं अचनि थियूं। बिल्कुलु। हाणे ईअं न आहे त मिसाल तव्हां हिकिड़ी एज ते वेही करे ऐं तव्हां उनजे हर हिकु राइटर जे बारे में वेही करे तव्हां उनजी बायोग्राफी पढ़ो, तव्हां उनजा वर्क्स पढ़ो ऐं हिकु हिकु वर्क खे तव्हां वरी बाक़ाइदा हिकिड़ो प्राइमरी सोर्स जे हिसाब सां वेही करे पढ़ो। तव्हांखे ओरिजिनल टेक्स्ट ते न आहे वञिणो, ऑब्जेक्टिव टेस्ट आहे। तव्हां छा कयो, कोई बि जेका बि हिकिड़ी आउटलाइन मां तव्हांखे ॾींदुसि त उहा तव्हां भले पंहिंजे चैनल ते शो कराए सघो था। उन में इहो आहे त मोस्ट इम्पॉर्टेंट राइटर्स ऐं उहे तक़रीबन सर इहे 3 बि मस आहिनि। 3 जेके आहिनि उहे राइटर्स आहिनि। उन्हनि जा हिकु हिकु जा हिकु हिकु वर्क त आहे ई आहे एटलीस्ट, पर उनजा 2 या 3 जेके वर्क्स आहिनि उहे तव्हां उन्हनि में वञी करे तव्हां उनजा MCQ सॉल्व कयो ऐं एतिरा MCQ सॉल्व कयो जेतिरा तव्हां करे सघो था। ऐं उन्हनि जो वरी हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त पाक MCQs ते हलिया वञो, उहा उते तव्हांखे लिटरेचर जा ऐं लिंग्विस्टिक्स जा त तव्हांखे MCQs मिलंदा। पर ॾिसो न कांसेप्ट हुन पोयां लाज़मी आहे, ईअं न त सिर्फ़ु तव्हां MCQs रटींदा वञो ऐं उन मां को फ़ाइदो न हुजे। ऐं उन्हनि MCQs जी वरी तव्हांखे ऑर्गेनाइज़ेशन कुझु अहिड़े तरीक़े सां करणु घुरिजे त जेको MCQ जंहिं बि राइटर सां या जंहिं बि वर्क सां बिलोंग करे थो तव्हां उनखे उनजी लिस्ट में वेही करे ऐं तव्हां उनजा नोट्स ठाहियो। मिसाल हिकिड़ो असांजो MCQ पढ़ियोसीं जेको शेक्सपियर ते आहे, त तव्हां वञी करे शेक्सपियर हेडिंग ॾेई करे ऐं शेक्सपियर जा उन में जेके बि MCQs तव्हां पढ़िया आहिनि उहे तव्हां उन में लिखंदा वञो। अहिड़े तरीक़े सां तव्हां कुझु नोट्स ठाहिणु शुरू कयो ऐं एट द एंड ऑफ द डे तव्हांखे इहो फील थींदो त मां शेक्सपियर जे बारे में अॼु ताईं जेके बि MCQs पास्ट पेपर्स में आया आहिनि या जेके बि वेबसाइट्स वग़ैरह ते पिया आहिनि मां अल्हम्दुलिल्लाह सभई पढ़ी चुको आहियां। ऐं असांजे लिटरेचर में मां इहा शइ ॾिठी आहे त लिटरेचर जेको आहे उनजी जेका थियरी आहे ऐं उनजी जेका ऑब्जेक्टिव टाइप जी जेका टेस्ट थी अचे उहो वॾियूं क्वाइट डिफरेंट आहिनि पाण हिक ॿिए खां। कॾहिं कॾहिं तव्हां हिकिड़े शेक्सपियर जी बायोग्राफी पढ़ी वेंदो न, उन खां बाद में जॾहिं हुते MCQ ईंदो त तव्हां उन ते कंफ्यूज़ थी वेंदो त यार माना हाणे छा कजे, छो जो तव्हांजी थियरी त पढ़ियल आहे पर तव्हांजो जेको MCQ आहे न उहो फेस न थियल हूंदो आहे। त तव्हां न सिर्फ़ु टॉपिक कवर कयो कॉन्सेप्चुअली पर उनजा वरी MCQ बि कवर कंदा हलो ऐं उनजा वरी नोट्स बि ठाहींदा हलो, जेको जंहिंसां बिलोंग करे थो उहो उनजे लिस्ट में हणंदा वञो। मूं उन तरीक़े सां तयारी कई आहे अॼु ताईं ऐं उन सां अलाह साईं जी महिरबानी थी आहे मूंसां, उहा इहा त अल्हम्दुलिल्लाह मां 4 टेस्टनि में अपीयर थियुसि ऐं 4 टेस्टूं मां क्वालिफाई कयूं। चलो ही तव्हां रिटन टेस्ट जो ॿुधायो आहे, जॾहिं तव्हां 2-3 इंटरव्यू बि विझंदा पब्लिक सर्विस कमीशन में जी, त जंहिं इंटरव्यू मिसाल हाणे इंटरव्यू में ज़ाहिर आहे डायरेक्ट सवाल पुछा कंदा MCQs हुन में हूंदा न, सही ॻाल्हि। उनजी तव्हां कीअं तयारी कई? सर उन में असल में शायदि हिकिड़ो लॉजिक हुयो जेको मां माना मूंखे बाद में ॻाल्हि सम्झ में आई। उन में इहो हुयो त जेको तव्हांजो इंट्रोडक्शन हूंदो आहे न उहो वॾो नेसेसरी आहे। इंट्रोडक्शन में तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो न उन मां ई तव्हांजो इंटरव्यू थींदो आहे। पर हिकिड़ी माना तमामु हिकिड़े क़िस्म जी चवां त पछतावे जी जेका ॻाल्हि हुजे ऐं माना रियली सैड टू से एंड सॉरी टू से त जेका SPSC आहे न उनजो इंटरव्यू में कोई बि मयार कोन्हे को। उन में जेके पैनलिस्ट वेहनि था उन्हनि खे उहे शयूं अपडेटेड न आहिनि, उहे माण्हू पाण अपडेटेड न आहिनि। कहिड़ी शइ में अपडेटेड? मिसाल जीअं लिंग्विस्टिक्स आहे, साईं असां लिंग्विस्टिक्स बि कवर कयूं था पर हो सिर्फ़ु असांखां सवाल था पुछनि लिटरेचर में। जस्ट माना इंटरव्यू में लिटरेचर तव्हां सवाल पुछा ऐं तव्हां खां अहिड़ियूं त हो 12 क़िस्म सां तव्हां खां सवाल कंदा जो तव्हां ॾिनो यार हिननि जे इंटरव्यू त को मयार ई न आहे। वे ऑफ स्पीकिंग उनजो वे ऑफ स्पीकिंग ॻाल्हि सर मां नथो कयां, मां ॻाल्हि कयां उनजी नॉलेज
अच्छा त हो तव्हांखे अहिड़ी त ट्राइवियल शइ ते हरूभरू मुंझाइण जी कोशिशि कंदा, न उहे कॉन्सेप्चुअल शइ हूंदी ऐं न ई वरी उहा अहिड़ी का शइ आहे जेका तव्हांजे इंटरव्यू जे फेल्योर जो को सबबु हुजे, माना सॉलिड रीज़न हुजे। अच्छा अहिड़ो कुझु बि न आहे। आउट ऑफ द सिलेबस सवाल पुछा कंदा था। हा, उन में आउट ऑफ सिलेबस। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू तयारी करे थो, पर जेका फेडरल पब्लिक सर्विस कमीशन आहे उन लिहाज़ खां ॾिठो वञे त उहो उन में ईअं हुजणु घुरिजे त तव्हांजा जेके बि फेवरेट जेके राइटर्स वग़ैरह आहिनि उहे तव्हां तयारु करे वञो, उन जा फेमस जेके वर्क्स आहिनि कुझु उहे त तयारु करे वञो, जीअं तव्हांखे उते डेमो वग़ैरह जे लाइ चयो वञे त तव्हां प्रिपेयर्ड हुजो। फेडरल जी ॻाल्हि था कयो? फेडरल जी ॻाल्हि था कयूं, छो जो एसपीएस जो को मयार कोन्हे। अच्छा, एसपीएस जे बारे में तव्हांखे बि ख़बर न हूंदी आहे। फेडरल सर्विस कमीशन जी तव्हां इंटरव्यू उनजो बि ॾिनो? उनजो सर ॾियण वारो आहियां असल में, ॾिनो न आहे। उनजी तव्हां ॿुधायो त कीअं तयारी कजे? हा, फेडरल वारनि बिल्कुलु, छो जो जेके बंदा ॾेई आया आहिनि त उन्हनि में इहो आहे त उन्हनि जो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, उन्हनि जो स्टैंडर्ड सेट थियल आहे त भाई हे जेके शयूं उहे ॾाढो सिस्टमेटिक तरीक़े सां हलंदा आहिनि। ठीकु आहे, माना हुननि जे फेल करण जे पोयां बि हिकिड़ो ज़बरदस्त रीज़न हूंदो आहे। सही, ठीकु आहे। जेके कैंडिडेट्स ॾेई आया आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त ॾेई आया आहिनि, जेके क्वालिफाई बि करे विया आहिनि, ऐं जेके हाणे हिकिड़ो माना बहरान ॾिसो न, हिकिड़ो अकुल जो हिकिड़ो माना खोट ॾिसो, जेके एसपीएससी में 3-4 दफ़ा फेल थिया आहिनि माण्हू, उहे पहिरियों इंटरव्यू ई फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में कढी आया आहिनि। अच्छा, ऐं उहे पास थी विया आहिनि। हाणे फेडरल वारनि जी लेवल ॾिसो ऐं तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी लेवल ॾिसो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि खे इंटरव्यू वठणो ई नथो अचे, उन्हनि खे पाण खे बि ख़बर न हूंदी आहे त असां ॿारनि खे या कैंडिडेट्स खे असां जेकॾहिं रिकमेंड था कयूं त कहिड़े बेसिस ते। बसि हुननि जे साम्हूं इहो आहे त जो दिखता है वो बिकता है, उहा ॻाल्हि आहे हुननि जी। माना जेके एसपीएससी वारनि जे इंटरव्यू जो माना इंटरव्यू जी कंडक्ट कनि था उन्हनि मां माना तव्हां नाख़ुशि आहियो? असां मां 100 माना जेकॾहिं 0% चइजे न सेटिस्फेक्शन, उहो मूंखे न आहे हिननि जे इंटरव्यू। फेडरल वारनि जो वे ऑफ इंटरव्यू तव्हांखे सही उहो मूंखे बहितरीनु लॻंदो आहे, छो जो उहे हिकिड़े माण्हूअ खे सुठे तरीक़े सां ध्यानु ॾेई करे ॿुधनि था, उनखे सुठे तरीक़े सां डील कनि था, उन्हनि खां सवाल कनि था, जेको तव्हां सवाल जो जवाबु ॾेई पींदो उन मां सवाल थींदो तव्हां खां, ऐं उनजो जेको तिर्ज़े इंटरव्यू वठणु आहे उहो तमामु बहितरीनु। चलो, ही इन में सवाल इहो हुयो त जेके इंटरव्यू ते वञनि था त कहिड़ियूं कहिड़ियूं तयारी करे वञनि, सवाल इहो हुयो त उहो जवाबु तव्हां ॾेई छॾियो या उहो रहियल आहे? न सर, उहो रहियल आहे। उहो थोरो ॿुधाइजो त जेके ॾिसनि था हाज़िरीन त उन्हनि खे थोरो ख़बर पए। रिटन टेस्ट जी त ख़बर पइजी वई, तव्हां ॿुधायो डिटेल में। सही आहे। इंटरव्यू लाइ तव्हां वञो था त इंटरव्यू में तव्हां लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां तयारियूं कयूं त उहो हिकिड़ो ॿिए रस्तो पंहिंजे हिसाब सां पॉइंट ऑफ व्यू जेको तव्हांजो आहे या पंहिंजी तयारी आहे उहो थोरो ॿुधायो आहे। सही आहे सर, हूअं त इंटरव्यू जे लाइ त उहो कुझु बि पुछी सघनि था, पर जेसिताईं असांजी तयारी जेका कंसर्न आहे उन में इहो आहे त तव्हां कुझु राइटर्स खणो, जंहिंमां हिकिड़ो ड्रामेटिस्ट हुजे, हिकिड़ो पोइट हुजे, हिकिड़ो क्रिटिक हुजे ऐं हिकिड़ो नॉवलिस्ट हुजे। अहिड़े तरीक़े सां तव्हां उहे खणी करे उन्हनि जा जेके हिकु ॿ वर्क्स आहिनि या जेके उन्हनि जा जेके फेमस जेके उन्हनि जा मास्टर पीसिस हुजनि उन्हनि खे खणी करे उन्हनि जे बारे में तव्हां सुठे तरीक़े सां उन्हनि खे उन्हनि जा कैरेक्टर्स यादि करणु, उन्हनि जो कुझु फेमस लाइन्स यादि करणु, ऐं उहे जेके राइटर्स आहिनि ऐं उन्हनि जा जेके वर्क्स वग़ैरह आहिनि उन्हनि जा तव्हांखे नाला ख़बर हुजणु घुरिजनि, उन राइटर जे बारे में उहो कहिड़नि थीम्स ते लिखंदो आहे ऐं उन कहिड़े तरीक़े सां पोइट्री में कहिड़ियूं कहिड़ियूं लिटरेरी डिवाइसिस यूज़ कयूं, तव्हां उहे जेको आहे सो कवर कयूं वञो। छो जो जेकॾहिं मिसाल उते तव्हां खां पुछी था वठनि त तव्हांजो फेवरेट राइटर कहिड़ो आहे, तव्हां चई वठो शेक्सपियर, त हो तव्हांखे चवंदा त ठीकु आहे, का हो तव्हांखे लाइन ॾेई विझनि ऐं चवंदा ठीकु आहे इहो ॿुधायो त इहा शेक्सपियर जे कहिड़े वर्क में अपीयर थी थी, ऐं तव्हांखे इहा बि तव्हां में इहा एबिलिटी न आहे त तव्हांखे इहो ॿुधाए सघो त हिन जो मतिलबु आहे तव्हां उन पंहिंजे फेवरेट राइटर सां जस्टिस न कयो आहे। ईअं त तमामु घणियूं लाइन्स आहिनि, पर असां फेमस लाइन्स जी था ॻाल्हि कयूं, ख़ासि करे उहे ई पुछंदा आहिनि। जेकॾहिं इंटरव्यू में मूंखां पुछियो वियो त अंडर द ग्रीनवुड ट्री हू लव्स टू लाई विद मी एंड टर्न हिज मेरी नोट unto the sweet bird's throat, come hither, come hither, come hither, here shall you see no enemy but winter and rough weather। उन्हनि मूंखां इहो पुछियो त इहा लाइन शेक्सपियर जे कहिड़े वर्क में, उन्हनि त शेक्सपियर बि न चयो, उन्हनि चयो त इहा कहिड़े वर्क जी लाइन आहे, मूं चयो त इहा एज़ यू लाइक इट जी लाइन आहे, त उहा त हुन सभिनी खे ख़बर हुई, पर पोइ बि उन्हनि मूंखां पुछियो त इहो एज़ यू लाइक इट जे कंहिंजो वर्क आहे, मूं चयो उहो शेक्सपियर जो वर्क आहे। वरी पोइ उन्हनि मूंखां हुनजो जानरा पुछियो त उहो ट्रेजेडी आहे या कॉमेडी आहे या ट्रेजिक कॉमेडी आहे। अहिड़े तरीक़े सां त जेको तव्हां राइटर खणो था, जेके तव्हांजा फेवरेट राइटर आहिनि उन्हनि जो पूरी डिटेल में तव्हांखे सुठे तरीक़े सां डिटेल्स हुजनि, इवन लाइन्स बि यादि हुजनि तव्हांखे, माना तव्हां उन शइ खे ओन कयो, जंहिंखे तव्हां चओ था त ठीकु आहे मुंहिंजो फेवरेट आहे, त तव्हां हुनखे ओन करण जी बि हिकिड़ी सलाहियत रखो। पोइ तव्हांखे हुनजा फेमस उन्हनि जा तव्हांजा डायलॉग्स पुछी सघनि था, इवन उन्हनि जे नॉवेल्स मां। चार्ल्स डिकिंस मां मूंखां हिकिड़ो सुवाल थियो त हुनजे जेको नॉवेल आहे अ टेल ऑफ टू सिटीज़, हुनजी फर्स्ट लाइन्स कहिड़ियूं आहिनि,
सही त मूं हुननि खे उहे ॿुधायूं इट वॉज़ द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज़ द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज़ द एज ऑफ विज़डम, इट वॉज़ द एज ऑफ फूलिशनेस एंड सो ऑन। इहे त उहे माना यादि हुजणु ज़रूरी आहिनि। माना हिकिड़ी ख़बर पए अॻिले माण्हू खे त ठीकु आहे हिकिड़ो माण्हू हुन फेमस करे पंहिंजे पाण में फेवरेट करे रखियो आहे त हुनखे वाक़ई हिन पढ़ियो बि आहे ऐं हुननि जूं लाइन्स बि हुनखे यादि आहिनि। त इहा हिकिड़ी हुननि खे उन शइ खे तव्हां ओन कयो, जेका शइ तव्हां चओ था उहा शइ तव्हांखे माना अचण बि घुरिजे। सही। तो हाणे तव्हां रिटन टेस्ट जो बि वे ॿुधायो, इंटरव्यू जो बि वे ॿुधायो, त हिन पॉडकास्ट सां उमेदु आहे इहे जेकी शयूं तव्हांखे कुझु नॉलेज मिली ईंदी, कुझु वैल्यू मिली हूंदी हिन पॉडकास्ट सां। सो इहा शइ थी वई। हाणे अचो था अॻिते, त तव्हां शुरू खां वठी इंग्लिश टीचर प्राइवेट इंस्टीट्यूट ते तव्हां पढ़ाईंदा हुआ, हाणे PhD बि आयो आहे माशाल्लाह, तयारी बि कयो था एज़ ए इंग्लिश टीचर। मां तव्हांखां इहो पुछो करणु थो चाहियां, तव्हांजो हिकिड़ो माना हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू नज़रियो, त जेको बेस्ट टीचर हूंदो आहे या सुठो टीचर हूंदो आहे उनजी छा ख़ासियत हूंदियूं, खूबियूं छा हूंदियूं तव्हांजे? यार इहो ॾाढो ज़बरदस्त सवालु कयो आहे तव्हां, मुंहिंजे दिलि वटां इहो सुवालु आहे। ऐं मां ॾाढो हिन ॻाल्हि ते सोचींदो पियां ऐं मूंखे वरी कुझु माण्हुनि जी बेवकूफ़ियुनि ते इन ॻाल्हि ते खिल बि ईंदी आहे। मां उन माण्हू खे कॾहिं बि बेस्ट टीचर कंसिडर न आहियां कंदो जेको माण्हू सिर्फ़ु जस्ट पेन खणी करे या कंहिं सब्जेक्ट ते उबूर हासिल करे वञी करे क्लास में पढ़ाइणु बीहे थो ऐं चयो थो त मां टीचर आहियां या मां फलाणो आहियां, मां टीरो आहियां। यार इहो टीचर न आहे। टीचर जूं कुझु क्वालिटीज़ आहिनि, उन में इहे जेका क्वालिटी आहे उन सब्जेक्ट ते उबूर हासिल करणु, इहा त आहे ई आहे, पर कुझु ॿियूं बि क्वालिटीज़ आहिनि। टीचर सिर्फ़ु हुनखे न चयो था जेको सिर्फ़ु जेके नॉलेज मास्टर करे वञे त बसि उहो टीचर आहे। यार उनमें सिंसियरिटी हुजे, उनमें शफ़क़त जेके असां रहम चवंदा आहियूं, उनमें मर्सी हुजे पंहिंजे स्टूडेंट्स जे लाइ, उनमें डेडिकेशन हुजे ऐं अहिड़ियूं क्वालिटीज़। हालांकि हिन वक़्तु तव्हांखे उहे टीचर्स ॾिसण जे लाइ सफ़ा रेयर मिलंदा, माना न जे बराबरि मिलंदा। उहे टीचर्स मां सम्झां थो हिन वक़्तु हिन सोसाइटीअ में कोन्हनि की, लेकिन आहिनि त या त उहे ओल्ड एज ते पहुची चुका आहिनि, या त उहे रिटायरमेंट जे माना जेको आहे सो एज ते अची चुका आहिनि, या त उहे हिन वक़्तु रिटायरमेंट वारी ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं जेके वीचारा हिन वक़्तु ईअं सम्झो त वीचारा त न चइजे लेजेंड्स आहिनि, पर उहे ईअं आहिनि त हिन वक़्तु उहे माना स्क्रीन ते न आहिनि। हिन वक़्तु जेके स्क्रीन ते आहिनि उहे आहिनि मॉडर्न टीचर्स। पोइ मॉडर्न टीचर्स में त तव्हांखे ख़बर आहे क्लास ताईं उहे मौजूदु आहिनि ऐं ॿार त कंहिंखे सुञाणनि बि कोन था। ऐं इन में हिकिड़ी बहितरीनु जेका ॻाल्हि मां सम्झां थो, मां सभिनी टीचर्स जे लाइ नथो चवां त सभई टीचर्स अहिड़े क़िस्म जा आहिनि, पर जेके मां शयूं ॾिठियूं आहिनि त उहे इहे आहिनि त हिकिड़ो जेको टीचर हुजे न, उनमें अहिड़ियूं क्वालिटीज़ हुजनि जो हिकिड़ो रोल मॉडल हुजे पंहिंजे स्टूडेंट जे लाइ। माना जॾहिं स्टूडेंट उनखे ॾिसे त उनखे कॉपी करण जी कोशिशि करे। सही। पर अॼुकल्ह त हिकिड़ो बिगाड़ पैदा थी वियो आहे सोसाइटीअ में, उनमें इहो आहे त न स्टूडेंट जेको आहे सो पंहिंजे टीचर जी रिस्पेक्ट थो करे ऐं न ई वरी टीचर उन मयार जो रहियो आहे, कुझुनि खे छॾे करे, देयर आर सम एक्सेप्शंस। ऐं उनखे अलावा न ई वरी जेको पेरेंट आहे उहो इन शइ खे ओन थो करे, यार जेकॾहिं मुंहिंजो जेको ॿारु आहे उहो जेकॾहिं पढ़े थो कंहिं इंस्टीट्यूशन वग़ैरह में, त उहो जेको टीचर हुते हुनखे पढ़ाए थो त उन सां थोरो घणो रलजणु मिलजणु या उन सां कम्युनिकेट करणु, साईं मुंहिंजे ॿार जी परफॉर्मेंस कीअं या कुझु बि। असांजे पेरेंट्स में बि इहे फ्लॉस अची विया आहिनि, स्टूडेंट जो बि जेको माइंड आहे उहो करप्ट थी वियो आहे। ऐं जेके टीचर्स आहिनि उन्हनि जो बि थोरो जेको मयार जेको पहिरियां हूंदो हो न, उहो अॼुकल्ह ॾिसण में उहो नथो अचे। त मां सम्झां थो त माना इहे जेके टई आहिनि उन्हनि ते ब्लेम करे सघिजे थो अॼुकल्ह जे एजुकेशन सिस्टम ते, बसि अलाह थो पियो हलाए उन्हनि खे। तव्हां हाणे खामियूं बि ॿुधायूं ऐं जेके आहिनि त टीचर जेके सुठे टीचर जो क्वालिटीज़ आहिनि उहे बि ॿुधायूं, खूबियूं बि ॿुधायूं। अच्छा, ॿियो तव्हांजो थोरो आर्ट में बि इंट्रस्ट आहे, मां ॾिठो आहे तव्हां पेंटिंग वग़ैरह कंदा आहियो। हा, इहो तव्हांखे कीअं शौक़ु आयो इहो पेंटिंग जो? यार माना मां चवंदुमि त माना जेन्युइनली मां आर्टिस्टिक नेचर जो माण्हू आहियां। माना मूंखे आर्ट वॾो पसंदि आहे डांस खे छॾे करे, पर डांस बि हिकिड़ो आर्ट आहे, लाज़मी आहे, माण्हू करे थो, शादियुनि में मज़ो थो अचे। जेकी मां कंदो आहियां डांस। हा सर, बिल्कुलु। माना तव्हांखे ॾिसी करे कॾहिं नचे वारो तव्हांखे इमीडिएट कयां मां, छो जो हिकिड़ो इंस्पिरेशन मिलंदो आहे, तव्हां कॾहिं बि न मिलियो आहे मूंखे। हा, पेंटिंग जो कीअं तव्हांजो आयो इहो? सर उहो ड्राइंग में माना मूंखे ॾाढो, हिकिड़ो स्केचिंग में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं इहो जेको स्केचिंग जो जेको मज़ो आहे, इहो असांजे पाड़े में हिकिड़ी अदी रहंदी, असां हुनखे अदी चवंदा हुआसीं। पोइ उहा माना स्केचिंग वग़ैरह कंदी, असां नंढा हूंदा हुआसीं, पोइ ड्राइंग बुक ते वञी करे हुन खां इहो भीम ऐं इहो कृष्णा वञी छापराईंदा हुआसीं, ऐं उहा ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां। पोइ उन मां मूंखे हिकिड़ो इंस्पिरेशन पैदा थियो और मूं डिफरेंट जेके पेंटर्स वग़ैरह हुया उन्हनि वटि मां सिखियुमि, उन्हनि जी वॾी महिरबानी जो उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट उन्हनि मूंखे सेखारियो। ऐं अलाह साईं उन्हनि खे हमेशह ख़ुशि आबाद रखे, जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि। जेकॾहिं मूंखे ॾिसंदा था रहनि त सलाम उन्हनि सभिनी खे सर।
पेरनि ते हथ। उन्हनि जेको आहे सो मूंखे ॾाढो इनकरेज बि कयो ऐं उहे अॼु ताईं मूंखे मोटिवेट कंदा आहिनि, चवंदा आहिनि त यार आफ्ताब तुंहिंजो जेको हथु हुयो न तमामु बहितरीनु हुयो, जेकर तूं हिन शइ खे अञा अॻिते करीं हा। पर विच में इहो थी पियो त जेको फैमिली जेके हर्डल्स जेके विझंदियूं आहिनि कंहिं बि कमु जेको तव्हां कंदा आहियो हुन में पहिरियों जेको अपोज़िशन कंदो आहे न उहो तव्हांजी फैमिली हूंदो आहे। त उहो बसि फैमिली में कुझु अहिड़ियूं अची वियूं बैरियर्स, जिन बैरियर्स विधियूं मुंहिंजी हुन आर्ट में, त उनखे वधाए न सघियो। हा, छो हुननि जो इहो हुयो, उहो बि पंहिंजी जॻह ते सही हुया। हुननि चयो आहे पहिरियां तव्हां पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ खे ॾिसो, पहिरियां तव्हां पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में हलिया वञो, हे तव्हांजो पैशन आहे, पैशन तव्हां कॾहिं बि परसू करे सघो था, पर हिकु प्रोफेशन जी जेका एज हूंदी आहे उहा थोरी अलॻि हूंदी आहे। ऐं इहा हुनजी ॻाल्हि सही बि आहे ऐं अॼु मां हुन ॻाल्हि खे बिल्कुलु एप्रिशिएट कंदो आहियां त मुंहिंजी फैमिली इन ॻाल्हि में बहितरीनु हुई, माना मुंहिंजो ख़ासि करे स्पेशली मुंहिंजो वालिद साहब। तव्हां हिकु पेंटिंग ठाही हुई, ॾाढो तव्हांजो हथु बहितर आहे। हा, बाक़ी मुंहिंजी पेंटिंग में, सिंगिंग में ऐं एक्टिंग में ऐं टीचिंग में इहे माना सभई मुंहिंजा न माना पैशन्स आहिनि। पैशन अच्छा, पेंटिंग जो थी वियो, सिंगिंग ते अचूं था। हा सर, सिंगिंग बि तव्हां थोरी घणी गुनगुनाईंदा आहियो, यूनिवर्सिटी में बि तव्हां सॉन्ग्स तव्हां चवंदा हुओ इहे सिंधी सॉन्ग, बस सर कोई संगत में गुनगुनायो आहे, हाणे हाज़िरीन बि वेठा आहिनि, ऑडियंस बि ॾिसे थी, पोइ कुझु गुनगुनायो आहे त थी वञे कुझु। सर मूंखे डिफरेंट टाइप्स जा गाना वणंदा आहिनि, सिंधी बि वणंदा आहिनि, पंहिंजी ॿोली आहे हिकु त हुन में पंजाब। कहिड़ा सिंगर जा वणंदा अथव? उन में थी आशिक़ निज़ामाणी, मास्टर मंसूर तमामु घणो, पर हुन जा कुझु गाना, छो कुझु गाना अहिड़ा आहिनि जेके माना सभिनी जा मूंखे वणंदा आहिनि, पोइ भले केर बि हुजे, ऐं ईअं इंडियंस में बि मॉडर्न बि वणंदा आहिनि, क्लासिकल बि वणंदा आहिनि। हलो, जेके तव्हांजी दिलि चवे त हाणे को सॉन्ग आशिक़ निज़ामाणी जो जे मास्टर मंज़ूर जी ॻाल्हि, मंज़ूर सखीराणी जो को सॉन्ग यादि? मंज़ूर सखीराणी जा मुंहिंजे चैनल ते 2-3 अहिड़ा सब्सक्राइबर आहिनि जेके कट्टर परस्तार आहिनि मंज़ूर सखीराणी। उनजो को सॉन्ग आहे या त उहो चओ, या जेको तव्हांखे हिन महिल ज़हन में आहे तव्हां चई सघो था, गुनगुनाए सघो था। इरशाद। मंज़ूर सखीराणी साहिब जो त हिन ते यादि नथो अचे, उस्तादनि जो उस्ताद आहे, पर हिन त मूंखे मास्टर मंज़ूर जो हिकिड़ो गानो आहे, ॾाढो सुठो थो लॻे उहो यादि। इरशाद। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार आहे, तुंहिंजी त यादि सां भरियल मुंहिंजो ही वार आहे। छिनी भला मां कीअं छॾियां, पुछी अगरि त पुछ वञी, तूं गैर खां मुंहिंजी ख़बर, मूंखां पुछी थो छा मिठा, मूंखे न पंहिंजी ख़बर, मूंखे त रातियो ॾींहुं पिरी, मूंखे त रातियो ॾींहुं पिरी, तुंहिंजो इंतज़ार आहे, तुंहिंजी त यादि सां भरियल मुंहिंजो ही वार आहे। इहो सर मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, हुनजा लफ़्ज़ ॾाढा सुठा लॻंदा। ॾाढो सुठो आवाज़ आहे। अच्छा सर, इहो त सिंधी सॉन्ग ॿुधायो, वरी कुझु उर्दू सॉन्ग बि कुझु थी वञे हा हिकिड़ो, माना हीअं पाकिस्तानी को मज़ो अची वञे? ज़रूरु सर, ज़रूरु। पाकिस्तानी त सजाद अली जो जेकॾहिं यादि अथव त ॿुधायो। हा, सजाद अली बि ॾाढो मूंखे वणंदो आहे, पर मूंखे असल में त इंडियंस में कुमार सानू ॾाढो वणंदो आहे। उहो बि असां आर्टिस्ट आहियूं, असां आर्टिस्ट खे प्यार कंदा आहियूं, कहिड़े बि मुल्क जो हुजे। ठीकु आहे सर, कुमार सानू जो ई ॿुधायो। मुंहिंजो सर हिकिड़ो गानो आहे, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं, ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं,
ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं। ॿियो सर हिकिड़ो गानो आहे वाह। मूंखे ॾाढो ताड़ी ताड़ी लाज़मी आहे। महिरबानी हा ॿियो कहिड़ो उर्दू आहे? उर्दू ई उहो सर मां आई वांट टू डेडिकेट इट टू समवन स्पेशल। सही आहे। उर्दू कंहिंखे डेडिकेट कंदो? बस हिकिड़ो केरु? हिकिड़ो माण्हू आहे माण्हू ॿुधायो त सही, नालो न खणो आहे, ॿुधायो सही आहे मां के चवां रिलेशन? यार पॉडकास्ट में या जेके बि पब्लिक प्लेटफॉर्म्स आहिनि उते माना रिलेशनशिप्स खे डिस्क्लोज करणु इहो रिलेशनशिप त पोइ कंहिंखे डेडिकेट था कयो, नालो त नथो पुछां। बस समवन स्पेशल में माण्हू सम्झी सघंदा त मां कंहिंखे अच्छा। डेडिकेट करणु चाहियां। चलो ठीकु आहे, हूंदो न ॿुधायो समवन हलो। स्पेशल। समवन स्पेशल जेको बि आहे वाह डेडिकेट कयो। वाह ॿुधायो सभु। बहुत प्यार करते हैं तुमको सनम, वाह बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। वाह वाह वाह। हमारी गजल है तस्वर तुम्हारा, मतलब ये तो इहा बि लाइन कर जा। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो ॾाढो सुठो फरमायो। जेको बि चयो अलाए कंहिंखे डेडिकेट कयो अथव, पोइ भला पॉडकास्ट कट थिए त पोइ ॿुधाए। अच्छा ठीकु आहे, सॉन्ग्स त तव्हांजा थी विया। तव्हांखे पेंटिंग बि पसंदि आहे, स्केचिंग पसंदि आहे, तव्हांखे सिंगिंग बि पसंदि आहे, ॿियो तव्हां कहिड़ो ॿुधायो? छा सर मूंखे एक्टिंग बि ॾाढी पसंदि आहे। एक्टिंग बि शायदि पोइ डायलॉग को मूवी जो को यादि अथव त ॿुधायो? यार मुंहिंजे अंदर में न हिकिड़ो हिडन एक्टर आहे जेको अॼु ताईं माना ज़ाहिर न थियो आहे। मां पाण ज़ाहिर डायलॉग त चई सघो था न कंहिं मूवी जो। डायलॉग्स यार माना मूंखे डिलीवर करणो, उहो डायलॉग डिलीवरी मुंहिंजी अञा सुठी न आहे, उते कमु कंदासीं। शौक़ु आहे एक्टिंग जो, बट अञा उन ते कमु न कयो आहे। बस कॾहिं मौक़ो मिलियो जेकॾहिं तव्हां ॾिनो त पोइ इंशाल्लाह हिकिड़ो मज़ो कंदासीं। मां शॉर्ट फिल्म ते कमु कंदुसि, हुन आहे छोकिरो हुन ते हाल फ़िलहाल हुन ते स्क्रिप्ट ते कमु थो हले। इंशाल्लाह फ्यूचर में शॉर्ट फिल्म ते ठाहींदुसि मां, पोइ इंशाल्लाह तव्हांखे रोल ॾींदुमि। अच्छा अचो हाणे ॿी ॻाल्हि, एजुकेशन में तव्हांखे केतिरो टाइम थी वियो आहे? एक्सपीरियंस केतिरो आहे टीचिंग जो तव्हांखे? सर मूं 2018 खां वठी पढ़ाइणु शुरू कयो आहे। ठीकु आहे, तक़रीबन 7 साल थी विया ऐं कंटिन्यूअसली मां पढ़ाईंदो थो अचां। मां 7-8 साल आहे एक्सपीरियंस। हा बिल्कुलु। जनरल क्वेश्चन आहे त सोशल मीडिया जा बेनिफिट माना एडवांटेज ऐं डिसएडवांटेज छा आहिनि तव्हांजी नज़र? यार इहा त हिकिड़ी ॾाढी डिबेटेबल टॉपिक आहे। तव्हांजी नज़र में जेको मुंहिंजे हिसाब सां जेकॾहिं मां ॾिसां त सोशल मीडिया जा एडवांटेजिस त तमामु घणा आहिनि, पर कुझु हुन मां डिसएडवांटेजिस जेके माना मुंहिंजी नज़र में आया आहिनि उहे इहे आहिनि त सोशल मीडिया में माण्हू हिकु त पेसिमिज़म में हलियो थो वञे, ऐं ॿियो सोशल मीडिया हाणे उहा न रही आहे। थोरो एक्सप्लेन करे ॿुधायो। नाउमीदी मतलब थोरो एक्सप्लेन करे ॿुधायो। जी मिसाल जे तौर ते हाणे असांजा जेके दोस्त आहिनि उहे कोई माण्हू कंहिं टेस्ट में पास थी वियो, उहो लाज़मी आहे उन ते रखे थो त ठीकु आहे। हा उनजी एज जो साॻियो ई माण्हू जेको साॻी क्वालिफिकेशन सां वेठो आहे थियो ऐं उहो का शइ न करे सघियो आहे, त उहो सोशल मीडिया ते इहा शइ ॾिसी करे वॾो हिकिड़ो पेसिमिज़म में हली वेंदो, नाउमीदी में वेंदो, यार ॾिसो अॻिलो माण्हू करे मां न करे सघियुसि। मेंटली हिकिड़ो प्रेशर अचे थो। हा ख़ासि करे जेको पंहिंजे शहर जो हुजे, बिल्कुलु फ्रेंड लिस्ट में हुजे। बिल्कुलु। ऐं उन खां अलावा वरी कुझु अहिड़ा तव्हां ॾिठा हूंदा कुझु दोस्त असांजा जेके मिसाल का बि शइ को डिनर या को लंच किथे कनि था कंहिं सुठे होटल ते, त उहा हिकिड़ी पोस्ट ठाहे करे रखनि था, उहो फूड वग़ैरह जेको आहे उहो हुन में डिस्क्राइब हुन में हिकिड़ो डिपिक्ट थियल आहे, त जेके ग़रीब माण्हू हूंदो या जेको माण्हू उहो सरंदी पुॼंदी वारो न हूंदो जेको परचेस न करे सघंदो शयूं, हा त उहो हुनखे ॾिसी करे यार ॾिसो माण्हू केॾा मज़ा था वठनि, माण्हू कहिड़ो मज़े। तव्हां चओ था जेके माण्हू शयूं ख़रीद था कनि, कुझु खाइनि था, सोशल मीडिया ते रखनि था, त ॿियनि ते असर थो पए, उहे परचेस नथा कनि त परचेस पावर न आहे, इहो उन्हनि ते हिकिड़ो मेंटली असर पए थो हिकिड़ो। बिल्कुलु इहो त चवणु आहे। लिहाज़ खां ॾिठो वञे त इन जो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो बेनिफिट आहे, त जेकॾहिं तव्हांखे मिसाल कोई नथो ॿुधे या का शइ तव्हां हाईलाइट नथा करियो हूअं, या हाणे जेके तव्हांखे ख़बर आहे त जेके न्यूज़ चैनल्स वग़ैरह आहिनि उहे हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां था कमु कनि, त उहे हर हिकु माण्हू ताईं त उहे नथा पुॼी सघनि न।
त सोशल मीडिया अहिड़ो प्लेटफॉर्म थी पियो आहे जिते तव्हांखे माना हर ख़बर मिलंदी, हर अपडेट मिलंदी। सही। त इन हिसाब सां हुनजो हिकिड़ो वॾो सुठो बेनिफिट आहे सही। सोशल मीडिया हिकिड़ी पर अॼुकल्ह सोशल मीडिया ते इहा शइ तव्हां सम्झी छॾियो, युवल नोआ हरारी पंहिंजे किताब में बि इहा शइ लिखी आहे त जेका डेटा आहे, लिखी आहे युवल नोआ हरारी, इहो हिकिड़ो इसराइल जो हिकिड़ो राइटर आहे ऐं इन जो हिकिड़ो किताब आहे। हरारी लफ़्ज़ ॿुधो आहे, बाक़ी इहो शुरूआत जो हा, हुनजो इहो फुल नेम, हुनजो हिकिड़ो किताब आहे 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी। ऐं इहो मां सम्झां थो हर CSS जो माण्हू त जेको CSS या मूंखे बि इहो नालो ॿुधण में ईंदो आहे, बट मां कॾहिं पढ़ियो न आहे। हा, ॿुधायो। उहो पढ़ंदा आहिनि हिकिड़ो हुन ज़बरदस्त तरीक़े सां जेके मॉडर्न जेके मसइला आहिनि उहे हुन में डिस्कस कया आहिनि। ठीकु आहे। ऐं उहो करंट इश्यूज़ जे बारे में ऐं प्रेज़ेंट टाइम जे बारे में लिखियो वियो आहे। करंट टाइम्स जेके हाणे हलनि था उन में इहो लिखियो आहे त जेका तव्हांजी जेका डेटा आहे न उहा हैक आहे। उहा जेको तव्हां हिन वक़्तु जेको सोशल मीडिया ते ॾिसो था, इहो तव्हां ईअं न सम्झो त इहो तव्हांजे कंट्रोल में आहे ऐं तव्हां हुनखे ॾिसो था। इहे उहे शयूं जेके तव्हांखे ॾेखारियूं थियूं वञनि, उहे शयूं त असांखे ॾेखारियूं नथियूं वञनि जेके हालांकि सोशल मीडिया ते न आहिनि पयूं, या जेके असां ॾिसणु चाहियूं था, या जेके हक़ीक़त में आहिनि, या जेके थियनि थियूं। त माना तव्हांखे हुते कुझु फैब्रिकेटेड मटीरियल बि तमामु घणो मिलंदो, डॉक्टर्ड मटीरियल बि तमामु घणो मिलंदो, ऐं फेक न्यूज़ बि अॼुकल्ह सोशल मीडिया ते घणी आहे। हिकिड़ी पोस्ट रखी हुई अलाए कंहिंसां मसइलो पियो थिए, माण्हू ते कॉमेंट पिया कनि, भाउ किथे थियो आहे मसइलो, हिकु त लोकेशन ऐं डेट लिखियलु हुयो। उहो पोस्ट मां चेक कई त 4 साल पुराणी हुई। अच्छा। माण्हू इहे हाणे त कॉमेंट कनि, शेयर था कनि, पर हुननि खे इहा बि ख़बर न आहे त पुराणी पोस्ट आहे, नई पोस्ट आहे, छा थियो आहे मसइलो, किथे थियो आहे। फेक न्यूज़ बि घणियूं आहिनि। सो इन सोशल मीडिया वॾो हिकिड़ो पावरफुल टूल आहे ऐं इनखे जेकॾहिं न असांजा माण्हू सही तरीक़े सां यूज़ कनि। ॿियो त असांजे सोशल मीडिया ते हिकिड़ा सस्ता क़िस्म जा क्रिटिक्स जेके आहिनि उहे अची विया आहिनि ऐं हर माण्हू पंहिंजो पाण खे सोशल मीडिया ते फिलासफर थो सम्झे। हर माण्हू माना ऐं ॾिसो न उन में असांजे माण्हुनि जो कॾहिं कॾहिं मूंखे हिकिड़ी त बेअकुली माण्हुनि जी हिन मां हिकिड़ी माना ज़ाहिर थींदी आहे त पंहिंजो पाण खे एॾो नक़ाद परस्त सम्झणो, पंहिंजो पाण खे वॾो हिकिड़ो, यार मां सोचींदो आहियां त इन्हनि माण्हुनि खे जिन खे ॻाल्हाइण बि न ईंदो आहे, जंहिंजो सिंधी में चवंदा आहिनि त पिंडीअ ते बि नालो न अथसि, हालांकि पिंडीअ ते नालो कंहिंजो बि न हूंदो आहे, पर चवंदा आहिनि हिकिड़ो सिंधीअ में आहे त जंहिंजो घर में पिंडीअ ते नालो बि न आहे उहे बि माना तव्हांखे वेही करे ऐं माना ॾिसण में ईंदो त यार माना छा त उन्हनि जूं कमेंट्स आहिनि, वरी छा त उहे माना हिकिड़ो पंहिंजो पाण खे माना फिलासफर था सम्झनि, उन्हनि जी फिलासफी आहे उहा अहिड़ी आहे जेका तव्हांजे सम्झ में न ईंदी। वरी माण्हू एतिरा वांदा आहिनि उन ते वेही करे कमेंट्स था कनि, उन ते डिबेट्स था कनि। सोशल मीडिया ते डिबेट करणु यकीन कयो वक़्त जो ज़ियान आहे। सोशल मीडिया ओतिरे ताईं तव्हां ॾिसो उनजो हिकिड़ो मख़सूस टाइम रखियलु हुजे, लिमिटेड टाइम जो, हर हिकु शइ सां हिसाबु कयो था त हिन सां हिसाबु कयो। असां में इहो ई आहे त बाबा असां किताब त चवंदासीं बाबा 1-2 कलाकनि लाइ थो पढ़ां, पर सोशल मीडिया ते जेकॾहिं तव्हां वेहंदव त पोइ उते तव्हां टाइम घणो ई नथा, बसि उते कलाकनि जा कलाक तव्हां वेही करे कंज़्यूम था कयो। हाणे तव्हांखे इहा ख़बर न आहे त तव्हांजी जेका सोशल मीडिया आहे उहा तव्हांजो टाइम किल थी करे। बिल्कुलु। तव्हां इन पंहिंजे टाइम खे प्रोडक्टिव तरीक़े सां इस्तेमालु कयो, तव्हां कंहिं शइ जी तयारी कयो, तव्हां का शइ पढ़ो, तव्हां को किताबु पढ़ो, इहे शयूं वधीक प्रोडक्टिव आहिनि जेके तव्हांखे जे डेवलपमेंट में कमु थियूं अचनि। सोशल मीडिया मां तव्हांखे छा को सर्टिफिकेट मिलंदो या कुझु अहिड़ो, या तव्हांजी सोशल मीडिया में का डिप्लोमा थींदी आहे, हरूभरू वेही करे कंहिं माण्हूअ का अहिड़ी का अफ़वाह हलाई तव्हां हुनखे वेही करे हिते क्रिटिसाइज़ रिसर्च न कंदा, क्रिटिसाइज़ कंदा, ॻाल्हाईंदा। हा, ऐं सोशल मीडिया ते ॾिसो न अॼुकल्ह मां चवंदा त सोशल मीडिया जी जेका एज आहे इहा सफ़ा सेंसलेसनेस वारी एज थी हली। हाणे ॾिसो हिते तमामु ज़बरदस्त सुठा माण्हू जेके बाक़ाइदे रियाज़ करे ऐं सुठा तरीक़े सां सिंगर बणजण था चाहिनि, उन्हनि जो नालो निशान बि कोन्हे को सोशल मीडिया ते, पोइ फेसबुक हुजे या यूट्यूब। हिते ॾिसो माशूक शर जहिड़ा माण्हू फेमस आहिनि, हिते उहो बदो बदी वारो हिकिड़ो चरियो आहे, अहिड़ा चरिया अचे उन्हनि खे। इन्हनि जो मतिलबु आहे त जेके सोशल मीडिया यूज़ था कनि इहो लॻे थो इनजी मेंटलिटी चरियाइप वारी आहे। इन्हनि खे इहे बसि इहे ॿाराणियूं ऐं गंदियूं तरीक़े सां सोचियूं, यार इन्हनि खे माना छा पढ़ियल लिखियल आर्ट, इन्हनि खे आर्ट ई ख़बर ई न आहे त रियल आर्ट छा आहे। यकीन कयो इन्हनि जी एतिरी लेवल न आहे जो असां वेही करे क्रिटिसाइज़ कयूं या क्रिटिसिज़म कयूं। इन्हनि जे लाइ क्रिटिसिज़म छा माना आहे, इहे सुधरण जहिड़ा माण्हू ई न आहिनि। ऐं अलाए कहिड़े क़िस्म जा कंटेंट फनी वीडियोस तव्हां ॾिसो त उन्हनि जा माना केज़ में शेयर्स था वञनि ऐं मिलियंस में व्यूज़ था वञनि, पर अगरि तव्हां सुठो को कंटेंट रखंदो त उनखे ॾिसण वारो कोन्हे को। हिन मतिलबु इहो आहे त असांजे माण्हुनि में नेगेटिविटी वधीक ऐं पॉज़िटिविटी सफ़ा न जे बराबरि तव्हांखे मिलंदी। का नेगेटिव तव्हां पोस्ट कंदो मुंहिंजे बारे में त उहा तकड़ में वायरल थींदी लाइक वाइल्ड फायर, पर जेकॾहिं तव्हां का सुठी कमेंट का कंदो त उनखे को माण्हू एप्रिशिएट करण वारो कोन्हे को सोशल मीडिया ते।
अच्छा ॿियो आफ़ताब खान तव्हां इहो ॿुधायो तव्हां फ्यूचर जी प्लैनिंग छा आहिनि छा अॻिते छा था करणु चाहियो इहो थोरो ॿुधायो यार जेको मुंहिंजो करियर आहे न मां हा। हुन ते ॾाढो फोकस कयो आहे उहा मुंहिंजी एजुकेशन माना मां चाहियां थो त मां हिकिड़ो सुठो लेक्चरर थियां या मां हिकिड़ो सुठो प्रोफेसर थियां मुंहिंजो इहो ई गोल आहे माण्हू चवंदा आहिनि त यार तूं CS जी तयारी कर या कुझु बि और उन्हनि जी वॾी महिरबानी जो मूंखे हिन लाइक़ु सम्झनि था ऐं कॾहिं कॾहिं बसि उन्हनि खे ॾिसी करे हिकिड़ी दिलि चवंदी आहे यार असां बि कयूं तयारी पर मुंहिंजो उन में शौक़ु कोन्हे को कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन्स में मुंहिंजो पंहिंजो बसि टीचिंग जी फील्ड में मुंहिंजो वॾो कुझु तव्हां चओ था लेक्चरशिप कयूं प्रोफेसर थियूं ऐं बसि इहो हिकिड़ी इज़त वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। एजुकेशन में सर्व कयूं पोइ हिन आर्ट खे कंटिन्यू कंदो स्केचिंग आर्ट सर कंटिन्यू कंदो आर्ट कॾहिं कंटिन्यू कंदो माना बसि हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं ओड़ा थी वञो पोइ न जेसि ताईं एज लिमिट आहे जॉब में अप्लाई करण जी उहा करे बि या ज्यादा काॾा 30 ताईं 30 ताईं 35 छो आर्ट त आहे ई आहे न उहो त ज़िंदा रहे थो अंदर में सही उहो कॾहिं कॾहिं पाण प्रैक्टिस कंदो आहियां कॾहिं कॾहिं स्केचिस ठाहींदो आहियां सिंगिंग त पई ईअं ई पंहिंजे हिसाब सां बाथरूम सिंगर त आहियां मां न बसि बाथरूम उहा सिंगर खां तव्हां वधीक कयो तव्हांजे आवाज़ में सुर आहे अञा सर मां दिलि करे कॾहिं चवंदी आहे यार सिखिया वठिजे सिंगिंग हा सिखिया वठी था सघो आर्ट और- काउंसिल में उस्ताद आहे सेखारींदो आहे हा। आफ़ताब खां ॾाढो सुठो लॻो तव्हां सां पॉडकास्ट कंदे वॾी ऐं महिरबानी। उमेद आहे त जेके हाज़िरीन ॾिसनि था कुझु हिन मां पॉडकास्ट में कुझु नॉलेज वरिती हुजनि कुझु डिटेल वरिती हुजनि कुझु वैल्यू वरिती हुजनि त ॾाढो तव्हां सां सुठो लॻो कुझु मैसेज ॾियणु चाहियो जेकॾहिं ऑडियंस खे त ॾेई सघो था स्टूडेंट्स खे पंहिंजनि खे जेके तव्हां ॾिसनि था यार माना मैसेज को हुनखे एजुकेशन मां- में फ्यूचर में जंहिं तरीक़े सां माना पढ़ायो आहे या पंहिंजे दोस्तनि खे ट्रेन कयो आहे मां उन्हनि खे इहो ई चवणु चाहींदुसि त जंहिं बि फील्ड में वञो ऐं जिते बि हुजो पंहिंजी उन जेका फील्ड तव्हां पंहिंजे लाइ सिलेक्ट कयो था उन में एतिरी त महिनत कयो ऐं माना जेको ॿिया जेके क्राउड आहे न उन खां माना तव्हां डिफरेंट थियण जी कोशिशि कयो मुंहिंजी हमेशह इहा माना हिकिड़ी सर रही आहे मां चवंदो आहियां त भले ठीकु आहे मां बेस्ट नथो थी सघां पर ॿियनि खां डिफरेंट ज़रूरु लॻां माना मां ॿिए मेड़ जहिड़ो मां न थियणु चाहींदो आहियां कॾहिं बि ऐं कॾहिं इहो मूंखे ज़िंदगी में ख़्यालु न आयो त ठीकु आहे मां ॿियनि जहिड़ो थी ॾेखारियां बाक़ी इहो आहे त वक़्ती तौर ते कॾहिं कॾहिं हिकिड़ो रीस त हर कंहिं माण्हू खे ईंदी आहे ऐं हिकिड़ो थींदी आहे त यार हीअ शइ बि हुजे जेका फलाणे माण्हू खे आहे हीअ शइ बि इहा हिकिड़ी ह्यूमन नेचर आहे हिनखे असां माना प्रिवेंट नथा करे सघूं थियण खां बट इहो आहे त तव्हां किथे बि हुजो कंहिं बि फील्ड में वञो था उन सां सचा हुजो ऐं सचाई एतिरी ॾेखारियो उन फील्ड में जो तव्हांजो उन में माना हिकिड़ो नालो हुजे ऐं ॿियनि खां डिफरेंट थियण जी कोशिशि कयो जीअं हिकिड़ो सर शत्रुघ्न सिन्हा हिकिड़ो इंडियन एक्टर आहे इंडियन एक्टर आहे सोनाक्षी सिन्हा त तव्हां ॿुधी हूंदी अॼुकल्ह जा हुनजो फादर आहे उनजो फादर आहे उहो चवंदो आहे त बी बेटर देन द बेस्ट एंड इफ यू कैन नॉट डू दैट एटलीस्ट बी डिफरेंट फ्रॉम द रेस्ट ऐं मूंखे इहा शइ ॾाढी हुनजी वणंदी आहे त बिल्कुलु हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को माण्हू हिन वक़्तु पाण खे बेस्ट सॾाए थो न त माण्हू हुन खां बि बेटर थी ॾेखारे ऐं जेकॾहिं इहा शइ नथी थी सघे तव्हां खां त घटि में घटि एतिरो ज़रूरु कयो त जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खां थोरो डिफरेंट थियो उन खां थोरो मुख़्तलिफ़ लॻो ॾाढा तव्हां सुठा लफ़्ज़ ॿियो कीअं पॉडकास्ट में अची करे कीअं लॻो सर पहिरियों तव्हांजो इंटरव्यू आहे पॉडकास्ट आहे हा सर पहिरियां कयो अथव न माना कॾहिं बि हे मुंहिंजो एक्सपीरियंस अहिड़ो न रहियो आहे ऐं मूंखे लॻे थो त थी सघे थो मां कुझु शयूं अहिड़ियूं चई वियो हुजां जेके माना मूंखे ख़बर न पई हुजे या अहिड़ी का मूंखां ग़लती वग़ैरह थी वई हुजे न न अहिड़ी त मां तव्हां खां नाज़रीन खां उनजी माज़रत जेको आहे सो चाहींदुसि ऐं इहा तव्हांजी वॾी महिरबानी एॾो ऑनर ॾेई करे तव्हां मूंखे हिते जेको आहे सो इनवाइट कयो ऐं हीअ जेको आहे सो एक्सपीरियंस तमामु बहितरीनु रहियो एजुकेशनिस्ट आहियो एॾा सुठा टीचर आहियो सर एजुकेशनिस्ट त नथो थी सघां हिकिड़ो वे तरीक़ो कुझु मिलियो तयारी जो तव्हां कुझु इलाही सिखिया हूंदा जेके परेशान हूंदा कीअं तयारी कयूं पाण तव्हां हिकिड़ो हुननि खे तरीक़ो ॿुधायो इन ते सर मां हिकिड़ो डिटेल्ड वीडियो रखंदुसि जंहिंमें माना उनजा जेके सब्जेक्ट्स वग़ैरह या जेका तयारी जेका मुंहिंजी फील्ड आहे मां उनजे बारे में हिकिड़ो डिटेल्ड वीडियो अच्छा तव्हां चओ त आउटलाइन मां शेयर कंदुमि हा सर त आउटलाइन तव्हां पोइ इहा शेयर कजो मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि ज़रूरु ॾाढो सुठो लॻो तव्हां सां पॉडकास्ट कंदे ऐं अॼु जे पॉडकास्ट में असां सां ताउन कयो आहे विजन फोटोग्राफी वेडिंग वग़ैरह ऐं शादी वग़ैरह पिक्चर वग़ैरह कढंदा ऐं कंहिंखे बि उन्हनि खे इंक्वायरी लाइ उन्हनि खे घुराइणो हुजे त डिस्क्रिप्शन में उन्हनि जी लिंक्स आहिनि सो उन्हनि असां सां ताउन कयो आहे सो थैंक्स टू विजन फोटोग्राफी सो ही हुयो असांजो पॉडकास्ट ऐं उमेद आहे तव्हांखे हीअ एपिसोड पसंदि आयो हूंदो ऐं कुझु हिन मां तव्हां नॉलेज हासिलु कई हूंदी
पसंदि आयो त वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾियो दोस्तनि सां जेके चवनि था त असां घर वेठे कीअं तयारी कयूं त हिन मां कुझु उन्हनि खे नॉलेज मिलंदी। तो मिलूं था नेक्स्ट कंहिं एपिसोड में कंहिं ॿिए गेस्ट सां, ऐं हुतां ई अल्लाह हाफ़िज़।